रगूं थियूं रबाब। यादि रखो त असबात में दिल ऐं दिमाग़ जी सफ़ाई लाज़िम आहे। जीअं ज़ाहिरी तौर असां विज़ू खे बि सफ़ाई जो जुज़ सम्झूं था, उहो जिस्मानी ज़ाहिरियत खे साफ़ शफ़ाफ़ बनाए थो। सूफ़ी चवनि था त बेविज़ू रहण वारो सूफ़ी नथो सॾाए सघे। ईअं बग़ैर विज़ू वारो ज़िक्र ऐं फ़िक्र में मशगूल कीअं थो रही सघे। विर्द वज़ीफ़ा अञा अलॻि तरतीब आहिनि। इहे जिस्मानी विज़ू सां रूहानी विज़ू, रूह जी सफ़ाई जो हिकु लाज़िमन जुज़ आहे। हर वक़्तु गुनाहनि जूं सोचूं, वरी गुनाहनि सां लाॻापियल उन्हनि असबाबनि सां रुजू थियणु, उहे सभु आलूदगीअ जिस्म ऐं रूह आहिनि। उन्हनि जो हल जे आहे त ज़ाहिर दुरूद पाक जी कसरत सां आहे, त अंदर रूह जी पाकीज़गी, ज़िक्र दमकशी, नफ़ी असबात सां बि दम में दम ऐं दम खे घुटे सुटे दिल जी हरकतुनि में इस्म ज़ात जा जोबन जलवागर करणु हिकु सूफ़ी जी ज़रूरत आहे। इहे सभु असबात आहिनि। अञा शुरूआत ज़िक्र आहे। लुत्फ़ ऐं सुकून खे कंहिं लफ़्ज़नि में बयान नथो करे सघिजे। हिकु रूहानी रम्ज़ ऐं वरी पर्दा खॼण खे कंहिं बि औज़ार ऐं दूरबीन ज़ाहिरी जे असर हेठि फ़ोटोग्राफ़ी नथी करे सघिजे। जीअं ग़िज़ा जिस्मानी ज़रूरी आहे, त ग़िज़ा रूहानी वधीक पावरफुल आहे। उन जा असरात देर पा वसी तर थियनि था। सॼे जिस्म जे उज़वनि सां गॾोगॾु मुआशिरे में मौजूदु उन्हनि अणॼाणनि खे वाक़िफ़ कराइनि था, जेके रस्ते में अटकी भुलिजी बीही रहिया। वॾा वॾा साइन बोर्ड ॾिसी सफ़र लाइ त निकिता हुआ, पर थोरे सफ़र बाद थकावटूं ऐं न ॼाण मंज़िल जी न सफ़र जो ज़रूरी सामान ऐं न ई वरी सवारी जो हुअणु वॾा मसइला पैदा करे छॾिया। सफ़ा लाचारी वारे हाल में चेल ते हथ ॾेई हिकु मायूसी वारे फ़िक्र में हिकु जॻह ते बीही रहिया। बसि कंहिं माहिर जी ॻोल्हा ते जेको उन रस्ते ऐं सफ़र जो वाक़िफ़कार बि हुजे, को सबबु बणिजे मंज़िल ताईं पहुचाए। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।